फिरौन वटि ग़ुलाम थी वेली। माना जका कौम ग़ुलाम थींदी आहे उनजी तालीम, दौलत, हैसियत ऐं ताल्लुकात, ये चार शयूं जॾहिं कब्ज़े में ईंदियूं आहिनि त सॼी क़ौम कब्ज़े में अची वेंदी आहे ऐं ग़ुलाम थी वेंदी आहे। अंग्रेज़ जॾहिं असांजे मुल्क जे मथां कब्ज़ो कयो तॾहिं अंग्रेज़ असांखे गिची में रसा विझी ढगन वांगुरु कोन वाहींदो, असांखे ईद निमाज़ पढ़ण ते बंदिश कोन विधी। अंग्रेज़ जॾहिं असांजे मुल्क ते कब्ज़ो कयो तॾहिं असांखे गॾा गाॾियुनि में कोन वाहींदा, असांखे चई त सभु भले निमाज़ूं पढ़ो, भले ईदूं पढ़ो, भले जुमा पढ़ो, भले तकरीरूं करियो, भले जलसा करियो। अंग्रेज़ ईंदे शर्त असांजी तालीम जे मथां कब्ज़ो कयो, तालीम के मथा कब्ज़ो कई, ताल्लुकात के मथा कब्ज़ो कई, हैसियत ते कब्ज़ो कई ऐं ताल्लुकात ते कब्ज़ो कई। ये चार शयूं अंग्रेज़ जॾहिं असां खां खसियूं नतीजो निकितो थी पूरो बर्रे सगीर अंग्रेज़ जे कब्ज़े ऐं अंग्रेज़ जे कंट्रोल में अची वियो। माना ये चार शयूं जंहिं क़ौम जूं कब्ज़े में थींदियूं आहिनि उहा क़ौम सॼी ग़ुलाम थी वेंदी आहे। अंग्रेज़ असांजे मुल्क जे मथां कब्ज़ो कयो, ये चार शयूं कब्ज़े में कई। अंग्रेज़ के मौलवीन मेहनत करे, जिदोजहद करे, कई मुसलमान बेचारा रतो रत थिया, कई मारिजी विया। उन खां पोइ अंग्रेज़ असांजे मुल्क मां टपड़ खया, अंग्रेज़ रवानो थियो। असांखे 75-77 साल थिया आहिनि, असीं बाग़ बहार आहियूं, ख़ुशि आहियूं त असां आज़ाद आहियूं। ऐं तव्हां खां पुछां थो हिकु ॻाल्हि, थोरो मूंखे जवाबु समझदारी वारो ॾिजो। अंग्रेज़ जे ज़माने में असांजे तालीम ते कब्ज़ो, हाणे तव्हां खां पुछां थो त हिन वक़्त में असांजे क़ुरान खे छा कोर्ट में, अदालत में, थाणे ते ऐं असांजे क़ुरान खे स्कूलनि में, कॉलेजनि में हिन वक़्त में क़ुरान खे अचण जी इजाज़त आहे? यकीनन न। यानी असांजे अंग्रेज़ जे ज़माने में बि असांजे क़ुरान जे मुताबिक़ फ़ैसिला कोन थींदा, स्कूल कॉलेज में असांजे क़ुरान खे वञण जी मोकल कोन हुई। अॼु बि असीं जॾहिं आज़ाद थिया आहियूं, नाले जा आज़ाद आहियूं, असांखे कुझु बि कोन मिलियो। अॼु बि असांजो क़ुरान खे मुताबिक़ फ़ैसिला नथा थियनि। कोर्टनि ऐं अदालतनि में, थाणनि ते क़ुरान खे अचण जी मोकल कान्हे का। पोइ तव्हां खां पुछां थो त असांखे आज़ादी मिली आहे त कहिड़ी आज़ादी मिली आहे? अॻे बि क़ुरान खे तालीम ते बंदिश हुई, अॼु बि असांजी तालीम ते बंदिश आहे। अॼु मदरसनि में क़ुरान पढ़ाए सघूं था, कॉलेज यूनिवर्सिटी में हिन क़ुरान खे अचण जी इजाज़त कान्हे का। पोइ ॿुधायो त असांखे आज़ादी कहिड़ी मिली आहे?